पर इन जो उतर जेकर ॾिसो असां मुस्लमान जी हो न्याणी डॉक्टर आफ़िया उनजे मथां केतिरो ज़ुल्म हलियो आहे की नहीं। असां जेको गैर मुस्लिम औरतुनि लाइ जेको मिंट ॻाल्हाईंदा आहियूं, पंहिंजी सिंधुनि जे औरतुनि जे लाइ मिंट ॻाल्हाईंदा आहियूं, साईं फलाणी सां हे जेको ज़ुल्म थियो आहे, हे जेको ज़ुल्म थियो आहे, हे ॻाल्हि त जेकी असांजे मिंट जी सम्झ में अची थी वञे त उन औरत जे तरफ़ ॾिसो आहे केरु हो मुस्लमान आहे, छाजे करे जेको क़ैद थी वई, हो तालिबान जी जेको आहे ख़िदमत करे पई ऐं अहिड़ी तरह उनजी डॉक्टर जेको आहे दवा करे पई, इन करे जेको आहे उनखे अमरीकी फ़ौजनि जेको खणी विया हुया। त इन ते जेको असां सभिनी जेको ज़बान ख़ामोश लॻी ऐं असां मुस्लमान जेकॾहिं अगरि हिते को गैर मुस्लिम औरत जे मथां को ज़ुल्म थिए उते असां मुस्लमानी परेशानी असां इन जे मथां कहिड़ो ज़ुल्म थियो आहे। अगरि कंहिं गैर मुस्लिम औरत सां जेको ज़ुल्म थिए थो न त इहा ॻाल्हि बि जेको आहे उहो क़ाबिले मज़म्मत आहे, मां उनजी ताईद बिल्कुलु हो नथो कयां। ॻाल्हि सम्झ में अचे थी नथी अचे त उनजी मां बिल्कुलु जेको ताईद नथो कयां त गैर मुस्लिम औरतुनि जे मथां जेको तव्हां ज़ुल्म कयो पाकिस्तानी ऐं तव्हां अमेरिका खणी विया। केतिरे अरसे खां 20 साल ॻाल्हि बंदि थियो आहे त डॉक्टर आफ़िया किथे आहे, हो अमेरिका जेल में आहे। हे काफ़र ॾिसो काफ़र पंहिंजे ॻाल्हि में केॾा मज़बूत ऐं ॾिसो पंहिंजे कुफर में केतिरो शिदत में लॻे त काफ़र जी हिते होशियारी ॾिसो। पाकिस्तान जे अंदरि जेकॾहिं आसिया मलऊन उहा जेकी गुस्ताई करे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम शान जे बारे में घटि वधि जेको ॻाल्हाए त पाकिस्तान जी अदालत बाइज़त बरी करे उनखे फ्रांस ताईं पहुचाए छॾे ऐं आयो केरु पाकिस्तान में सभु जेको मुस्लमानियूं एतिरो जेको आहे अदब सां उनखे जेको आहे हितां पाकिस्तान खां सिधो काॾे पहुचायूं, सिधो फ्रांस जी तरफ़ ऐं अमेरिका जी तरफ़। ऐं उनजे मथां हिकु केस बि जेको साबित आहे त हुनजे मथां उन छा उन गुस्ताखी नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे बारे में उन वॾी जेकी आहे उहो तोहीन कई आहे ऐं ॻाल्हि उहो एग्री बि आहे। इन खां बाद में बि आसिया खे बाइज़त बरी करे ऐं गैर मुस्लमान ताईं कंहिं पहुचायो, हिन मुस्लमान पहुचायो। काफ़र जी होशियारी ॾिसो, काफ़र जी होशियारी ॾिसो। डॉक्टर आफ़िया उन छा जुर्म हुयो, उनजो जुर्म सिर्फ़ु एतिरो हो त हो जेको आहे अफ़गानिस्तान में तालिबान जी दवा करे पई। इहा ॻाल्हि जेको आहे अमेरिका खे पसंदि न आई, उनजे फ़ौज खे जेको आहे ॻाल्हि सम्झ में न आई त उनखे जेको आहे क़ैद करे ऐं सिधो अमेरिका खणी विया। केतिरे अरसे खां 20 साल ॻाल्हि बंदि थियो आहे त डॉक्टर आफ़िया किथे आहे, हो अमेरिका जेल में आहे। हे काफ़र ॾिसो काफ़र पंहिंजे ॻाल्हि में केॾा मज़बूत ऐं ॾिसो पंहिंजे कुफर में केतिरो शिदत में लॻा पिया आहिनि त उहो मुस्लमान जी न्याणी केरु आहे, आफ़िया आहे, आफ़िया सिद्दीक़। उनखे जेको आहे उहो बिल्कुलु 20 साल खां वठी करे नथा छॾनि। ऐं असां मुस्लमान जेकॾहिं अगरि हिते को गैर मुस्लिम औरत जे मथां को ज़ुल्म थिए उते असां मुस्लमानी परेशानी असां इन जे मथां कहिड़ो ज़ुल्म थियो आहे हीअं हूअं। हालांकि मां हिन ॻाल्हि में जेको आहे ताईद आहे बिल्कुलु जेकॾहिं अगरि कंहिं गैर मुस्लिम औरत सां जेको ज़ुल्म थिए थो न त इहा ॻाल्हि बि जेको आहे उहो क़ाबिले मज़म्मत आहे, मां उनजी ताईद बिल्कुलु हो नथो कयां। ॻाल्हि सम्झ में अचे थी नथी अचे त उनजी मां बिल्कुलु जेको ताईद नथो कयां त गैर मुस्लिम औरतुनि जे मथां जेको तव्हां ज़ुल्म कयो पाकिस्तानी ऐं तव्हां मुस्लमान कयो, इन बिल्कुलु जेको मां ख़िलाफ़ु आहियां। पर इन जे उतर जेकॾहिं ॾिसो असां मुस्लमान जी हो न्याणी डॉक्टर आफ़िया उनजे मथां केतिरो ज़ुल्म हलियो आहे की नहीं। असां जेको आहे गैर मुस्लिम औरतुनि लाइ त जेको आहे मिंट ॻाल्हाईंदा आहियूं, पंहिंजी सिंधुनि जे औरतुनि जे लाइ त मिंट ॻाल्हाईंदा आहियूं, साईं फलाणी सां हे जेको ज़ुल्म थियो आहे, हे जेको ज़ुल्म थियो आहे, हे ॻाल्हि त जेकी असांजे मिंट जेकी सम्झ में अची थी वञे त उन औरत जे तरफ़ ॾिसो आहे केरु हो मुस्लमान आहे, छाजे करे जेको आहे क़ैद थी वई, हो तालिबान जेको आहे ख़िदमत करे पई ऐं अहिड़ी तरह उनजी डॉक्टर जेको आहे दवा करे पई, इन करे जेको आहे उनखे अमरीकी फ़ौजनि जेको खणी विया हुया। त इन ते जेको असां सभिनी जेको ज़बान ख़ामोश लॻी पई आहे। असां इन जे बारे में जेको आहे का ॻाल्हि उथारियूं नथा। बाक़ी काफ़र जेको आहे उहो ख़ानदानी क़िस्म जो जेको आहे न उहो पंहिंजे मौक़ुफ़ में हो होशियार आहिनि। असां मुस्लमान जेको आहे नादान लॻा पिया आहियूं। त आसिया खे जेको आहे बाइज़त बरी करण वारा हो पाकिस्तानी मुस्लमान आहिनि। हालांकि उनजे मथां जेको केस साबित बि हुयो गुस्ताखी जो, इन जे बावजूद बि उहो डायरेक्ट पहुची वई अमरीका। ऐं अहिड़ी तरह सां मुस्लमाननि जी न्याणी आफ़िया सिद्दीक़ी उनखे साईं 20 सालनि खां वठी करे अमरीका जी जेल में रखियो वियो आहे। कंहिं क़िस्म जी जेको आहे उनजे मथां केस खणण लाइ उहो छॾण लाइ तयारु आहिनि ई न। एतिरा जेको आहे काफ़र पंहिंजे मौक़ुफ़ में, एतिरा काफ़र जेको आहे उहो शिदत में आहिनि।